रय्यल न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। ऐं रहमान गुल्ला शहर ने तव्हां ख़बर का आगाह कंदा हलूं। टिंडोबागो फुलेरी कैनाल मां निकिरंदड़ सुल्तानी वाह जी ट्रेल ते 8 महीननि खां पाणी जी खोट खिलाफ़ आबाद करण ॻोठनि अमानुल्लाह, शोरो, मोहम्मद शरीफ, आराई, गुलाम चांडियो, याकूब शोरो जी अॻवानी में टिंडोबागो जहॾो रोड ते ॻोठ हाजी अब्दुलरहीम शोरो वटि पाणी खोट खिलाफ़ धरनोनी रोड ब्लाक करे छॾियो। ॻोठाणनि रियल न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो, टिंडोबागो सुल्तानी वाह जा वाटर कोर्स जा मोगा टुटल हुअण करे 8 महीननि खां पाणी नथो अचे। असां पीअण जे पाणी लाइ परेशान आहियूं। सिंधु दरिया में पाणी जाम अचण बावजूदि बि इरिगेशन वारा मेयर जे आबादगारनि खां पाणी विकिणो करे रहिया आहिनि। असीं आला इख़्तियारनि खां अपील था करियूं त सेरा खे ख़तमु कयो वञे या असांखे पाणी ॾिनो वञे। वधीक ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो रियल न्यूज़, सोशल मीडिया नेटवर्क आवाम जो आवाज़।